पाकिस्तान ऐं भारत समेत ॾखण एशियाई मुल्कनि में जादू फीणे बाबति ख़बरूं ईंदियूं रहंदियूं हुयूं, पर हिन भेरे बर्तानिया बि कारे जादूअ खां मुतासिर थियो आहे। बर्तानिया में 1951 खां अॻु जादू फीणो करण ते सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं हुयूं। 200 सालनि ताईं 500 औरतुनि खे सज़ाऊं अची चुकियूं हुयूं, जिन खे ॾोही करार ॾिनो वियो हो। 1951 खां पोइ इहो कानून तब्दील थियो ऐं सज़ाऊं ॾियण रोकियूं वयूं। हाणे इंकिशाफ कयो वियो आहे त बर्तानिया में जादू फीणे जे केसनि जा 175 केसिस साम्हूं आया आहिनि। अहिड़ो इंकिशाफ पुलिस कयो आहे ऐं पुलिस जी जाच में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त केतिरा ई जवाबदार मुबैना तौर ते कारे जादूअ जो इस्तेमाल कंदे पकड़िया विया। ॾखण एशियाई मुल्कनि में हिक ॿिए खे नुक़सान पहुचाइण लाइ कारे जादूअ बाबति ख़बरूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। बर्तानिया में बि माण्हू हिक ॿिए खे माली, जानी ऐं सिहत जो नुक़सान ॾियण लाइ कारे जादूअ जो इस्तेमाल करे रहिया आहिनि। पुलिस चवे थी त शहरियुनि खे उहे ख़त मिलिया जिन में खेनि नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं हुयूं। ॿिए पासे उत्तर वेल्स जी पुलिस हिक अहिड़े शख़्स खे पकड़ियो जंहिं ते पुलिस ऑफिसर ते कारो जादू करण जो शक हो। रिपोर्ट मूजिबि नॉटिंघमशायर जे पुलिस अहिड़नि 78 दावाउनि जी जाच करे रही आहे, जॾहिं त हम्बरसाइड पुलिस 60 अहिड़नि केसनि में फाथल आहे जिन में कारे जादूअ जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। मुबैना कारे जादूअ जे मुतासिरनि जो चवणु हो त कारे जादू ऐं बददुआउनि जे करे असांजो जिस्म असांजे कंट्रोल में नाहे रहंदो। हिन वक़्तु बर्तानवी पुलिस ॾचे में पइजी वई आहे। हिक औरत इहा शिकायत कई त खेसि ईअं लॻी रहियो आहे त हूअ ॾाइण बणिजी चुकी आहे। अक्सर अहिड़ियुनि शिकायतुनि खे ख़ारिज कयो वेंदो आहे छो त उन्हनि मां खोड़ अवामी मुफ़ाद में जाच जोगियूं नाहिनि हूंदियूं, पर कुझु केसनि जी जाच कई वेंदी आहे। जाच में कुझु केसिस में दिमाग़ी सिहत या घरेलू तकरार बि साम्हूं आया आहिनि।